ही ट्रैक्टर जेको आहे इन में ॿिया गाना हलंदा आहिनि कोन हलंदा आहिनि? न सरमद ई हलनि। सरमद हले थो। जी हा। लिफ़ाफ़े ते जेका एड्रेस हुई उहा भाऊ संभाले रखी आहे, इन खे चइबी आहे मोहबत। हा, केतिरो इश्क़ आहे तव्हांखे सरमद सां? बेइंतिहा इश्क़ सही। ख़बर तव्हां ताईं पहुती, तव्हांजे दिलि ते छा गुज़री? बस पेरनि हेठां ज़मीन निकिरी आहे। मजबूर कातिल बदिलो वठंदासीं। ओ कातिल बदिलो वठंदासीं। जॾहिं कंहिं बादल वलारियूं वसायूं भले छुआवां जूं अखियूं उहे अखियूं कंहिंजूं हुयूं तव्हांखे यादि पियूं अचनि? बसि सरमद जूं अखियूं यादि। सरमद जूं? के सोराब ॻोठ में लही मूं काल कई हा, त उन घर वारी चयो सरमद ॿियो महफ़िल में कोन्हे, वरी वापसि आयो। अच्छा, मुलाक़ात ई कोन थी? न कोन थी। हीउ जो मथां लिफ़ाफ़ो उनजा हथ अखर। अच्छा, ही सरमद सिंधीअ जा हथ अखर आहिनि। त मूं चयोमांसि त हीअ शाइरी न ॻाइजांइ, मूंखे ख़ौफ़ थो थिए। सरमन जीअं शहीद थियो उन खां पोइ को महफ़िल ई हुननि कोन कई पोइ। अच्छा। हा, शादियुनि में तक़रीबन हुते सरमंद ईंदो, ॿियो केरु कोन ईंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तो, कीअं आहियो? उमेद त ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। दोस्तो, सरमद सिंधी जो हिकिड़ो वॾो मदाह मूंसां गॾु आहे, बल्कि आऊं न मदाह सां गॾु आहियां संदसि ट्रैक्टर ते। भाऊ अकरम बलोच सरमद सिंधी जो ईअं सम्झो त आशिक़ है। दोस्तों, सिंध के कौमी फनकार सरमद सिंधी का एक बहुत बड़ा मद्दाह अकरम बलोच भाई, हम उनके साथ हैं। आज के व्लॉग में इनकी स्टोरी आपको दिखाएंगे कि किस तरह वो आज तक सरमद सिंधी की वफ़ात को तकरीबन 30 साल होने वाले हैं, और 30 साल गुजरने के बावजूद आज भी वो उनसे मोहब्बत करते हैं और उनके गीतों के सिवा किसी और फनकार के गीत नहीं सुनते। तो दोस्तों, पहिरीं त पंहिंजो ही चैनल सब्सक्राइब कयो त जीअं व्लॉग में अॻिते वधूं। भाऊ छा हाल वाला, ख़ुशि आहियो? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, ख़ैर अल्लाह जा एहसान। ही ट्रैक्टर जेको आहे इन में ॿिया गाना हलंदा आहिनि कोन हलंदा आहिनि? न सरमद ई हलनि। सरमद हले थो? जी हा। कहिड़ा गीत सरमद जा वधीक ॿुधो था? जेकी मां क़ौमी गीत। क़ौमी गीत? जी हा। कहिड़ा कहिड़ा? हींअर त ओ कातिल पे हलियो, उन खां सवाइ? को इनकलाब साथियो, हा। कपिड़ा फाटल तन ते पातल लीड़ूं लीड़ूं पोतीड़। उन खां सवाइ? को कीअं मरे, को कीअं मरे। हा। जी हा। केतिरा यादि अथव? यादि तक़रीबन आहिनि सभई? जी हा। जेतिरा बि ॻाया अथसि? जी हा। ॾींहं में घणा कलाम ॿुधी वठंदा आहियो सरमद जा? बसि उहो हाणे ट्रैक्टर जेतिरो कम जो हिसाबु हूंदो उन हिसाब सां ॿुधंदो आहे। अच्छा। जी हा। अज़ान जे टाइम ते बंदि हूंदो आहे। अच्छा। जी हा। हिन ॻोठ लाइ चयो वञे थो त समूरो ॻोठ ई सरमद सिंधी जो मदाह आहे। अकरम बलोच जो फर्ज़ंद आहे भाऊ अज़ीज़ुर रहमान। ही बि चवंदा त सरमद सिंधी जो मदाह आहे, ऐं जेकॾहिं मदाह आहे त पोइ गानो ॿुधाइणो पवंदसि। भाऊ वाक़ई मदाह आयो? जी। आयो त पोइ ॿुधायो गानो को सरमद सिंधीअ जो। ओ कातिल, ओ कातिल, बदिलो वठंदासीं हर खून जे कतरे कतरे जो। ओ कातिल, ओ कातिल, बदिलो वठंदासीं हर खून जे कतरे कतरे जो। तो खून वहायो बेडोही ओ डोही डोही ओ डोही। सो दोस्तों, हाजी मोहम्मद वाढेलो बलोच ॻोठ में मौजूदु आहियूं। ॻोठ जो प्राइमरी स्कूल आहे, माशाल्लाह बिल्डिंग त सुठी पई नज़र अचे। भाउ अज़ीज़, हिते वाला बिल्डिंग त भली आहे, स्कूल में तालीम बि आहे या न? जी हा, बिल्कुलु आहे। टीचर अचे थो? जी हा। गर्ल्स जो स्कूल आहे न? गॾु। अच्छा, जी। वहाँ अलॻि कोन्हे को? तो सरकारी तौर ते बॉयज़ स्कूल आहे, गर्ल्स स्कूल अलॻि हुजणु घुरिजे? साईं गर्ल्स ऐं बॉयज़ ॿई गॾु पढ़ंदा आहिनि। अच्छा, भाउ मूंखे जीअं ॿुधायो त ही सॼो ॻोठ ई सरमद सिंधी जो मदाह आहे। हिते माना ॿिए रागी खे पसंदि नथो कयो वञे? जी न। छाजे करे भला? बसि सरमद सिंधी पंहिंजो हिकिड़ो सरापा सच हुयो, ॿियो हुन हिकिड़ो शौर आणण जी माना पंहिंजे गीतनि ज़रिए कोशिशि कई। सिंध जे रिवायती ॻोठनि वांगुरु आहे। हिते सहूलियतूं घटि आहिनि कुझु, स्कूल जी बिल्डिंग खे त सही पई नज़र अचे, बाक़ी रोडनि रस्तनि जी हालति का चङी कान्हे का। ज़मीन बि सही आहे, कुझु अॻियां सिम वारो इलाइक़ो बि आहे, वणकार बि सुठी आहे माशाल्लाह। सॼी संगत असां सां गॾु मौजूदु आहे ऐं ॾाढा कुर्बाइता माण्हू लॻनि पिया। हिन ॻोठ जा रहवासी वाढेला बलोच सॾाईंदा पाण खे ई। ऐं
वॾा कमपरस्त आहिनि लॻे थो ही कामरेड लॻे थो मूंखे छा नालो आहे तव्हांजो मोहम्मद रहीम वाडेला हा तव्हां वालिद साहिब जो नालो छा आहे मोहम्मद अकरम अच्छा हाणे भाऊ जा तव्हां पुटु आहियो तव्हां बि सरमत सिंधी ॿुधो न जी हा या मुमताज़ मुलाई न न तव्हां मूंखे मुमताज़ मुलाई मदा लॻियो पिया न न वॼ पर छाजे करे न वलगर शायरियूं ॻाईंदा वलगर था कनि ॿिया आहिनि मुमताज़ मुलाई आहे वरी ॿियो बि हिकिड़ो मुलाई आहे ॿिया फनक हा माशिक वीचार उनखे ॿुधे थो न न मुंहिंजो इहो नओं फनकार हुआ न वरी अच्छा उन फनकार आहे अलाए ही चए थो माशिक शर खे था ॿुधो न सरमत सिंधी सरमत सिंधी दोस्तो सरमत सिंधी जे हिकु वॾे मदाह जे ॻोठ में मौजूदु आहियूं ॻोठ जो नालो आहे हाजी मोहम्मद वाढेलो टंडे अलाया ज़िले जो तालुको आहे झंडो मरी उते ई ॻोठ वाक़ई आहे सो ॾाढो सरसब्ज़ ॻोठ आहे टंडे अलाया ज़िले जी ज़मीनूं हूअं बि सिंध में टॉप क्लास ज़मीनूं मञियूं वेंदियूं आहिनि हलो साईं असांजे ग़रीबाणी उतां अॻिते हा हलो हलो अचो भाउ तव्हां सही आहे हा हीअ आहे सरमत सिंधी जे हिकिड़े मदाह जी औताक मामा मोहम्मद अकरम बलोच मामा ही ग़रीबाणी औताक कोन्हे हा माशाअल्लाह फुटी लथी पई आहे फुटी अघु आहे कोन्हे फुटी साईं हींअर पुछा ई कोन कई पछाड़ीअ वारा आहिनि हा सो हाणे ख़तमु करे पोइ यको हा घणो हलियो आहे रेट हूअं रेट हलियो 7,000 6.5 केॾी महिल 7.5 इहो हलियो कमायो अथव कोन बसि हाणे ॾिसिजे हिसाबु कनि हा जी हा सही आहे माशाअल्लाह वाह उतां त ख़ासियत तव्हांजी माशाअल्लाह संगत सां मिलूं साईं अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो कहे ठीक ठाक तबीयत सही अस्सलाम वालेकुम साईं कहिड़ा हाल अस्सलाम वालेकुम सही साहब ख़ुशि आहियो तव्हां वेठा आहियो हिते अस्सलाम वालेकुम ख़ुशि आहियो भाउ ख़ुशि आहियो अस्सलाम वालेकुम भाउ छा हाल आहे ख़ुशि आहियो हलो हलो वियो भाउ वियो वियो अचो अचो कचहरी कयूं था थोरो भाऊ मोहम्मद अकरम सां पूरी हाल वाल करे वठूं वाह साईं वाह सरमत सिंधी जे एल्बमनि जूं कैसेटूं संभाले रखियूं आहिनि भाऊ अकरम घणियूं कैसेटूं संभाले रखियूं अथव केसिटियूं साईं टोटल पहिरें एल्बम खां वठी आख़िरी ताईं अच्छा केतिरियूं टोटल केतिरा एल्बम कढी तक़रीबन 34-35 बसि 34-35 पहिरियों एल्बम कहिड़ो हुउसि पहिरियों एल्बम हो चङो चेटनि में मिलंदासीं हा जेको सरमद माइटनि खां लिक में ॻायो हो अच्छा ऐं उन में तस्वीर जेको दर्दी हो गुलाम रसूल कुरैशी उन जी रखी आख़िरी भला कहिड़ी कैसेट हुअसि आख़िरी साईं 3035 3035 एल्बम नंबर जी थर प्रोडक्शन में उहा पई आहे कैसेट उहा जी आहे हीअ 30 हा ऐं आख़िरी कहिड़ी अथसि हा जी 35 हीअ अच्छा जी हा हीअ आहे आख़िरी जी हा विछोड़ो इहो छोड़ो ईअं शल को बि न विछड़े जीअं सरमद विछड़ियो सिंध खां आख़िरी महफ़िल सो पहिरियों मुंहिंजा मारूअड़ा मजबूर न्याज़ पिताफ़ी शाइर वाह वाह हर शख़्स जे चहिरे मथां हीअ मुंद हथनि मां निकिरी वई ज़मान ख़ासि केली अच्छा दोस्तो हीअ मुख़्तलिफ़ किताब जेके सरमद ते छपिया भाऊ अकरम बलोच उहे बि संभाले रखिया आहिनि हीअ सेड़ींदड़ आहे अली हसन चांडियो कोसर बुढ़े जो किताबु आहे सरमद जूं सारूं सरमद सिंधी कोसर बुढ़े जो आहे अमर रागी अमर गीत अच्छा लिखियल ख़त आहे तव्हां अच्छा हीअ ख़त हीअ जो मथां लिफ़ाफ़ो उन जा हथ कर अच्छा हीअ सरमद सिंधीअ जा हथ खरनि जेके ख़त हुन भाऊ अकरम बलोच ॾे मोकिलिया उनजी एड्रेस लिफ़ाफ़े ते जेका एड्रेस हुई उहा भाऊ संभाले रखी आहे इन खे चइबी आहे मोहबत हा वाह वाह हा हिकिड़ो मिंट लिखियो अथसि त मार्फत शाह लतीफ़ किताब घर टंडो आदम MA जना रोड दुकानदार ग़ुलाम हुसैन ज़िलो सांगड़ पोस्ट टंडो आदम मिले मोहम्मद अकरम वाढेलो बलोच कलर शाख क्लास 12 मथे बि साॻी एड्रेस आहे ॿिए ख़त जी अच्छा ख़त जेके आहिनि उहे किथे आहिनि हा साईं तकड़ में इलाही सामान रहिजी वियो हाणे हीअ जेके आर्टिकल छपिया मुख़्तलिफ़ अख़बारनि में सरमद सिंधी शहादत ते उहे बि भाऊ ईअं संभाले रखिया आहिनि अख़बारनि जी ख़बरुनि जूं कटिंग्स
हे साईं पहिरें एक्सीडेंट जो कटिंग्स बि आहिनि हे अच्छा। 1991 में थियो हुओ अच्छा उनजो बि अथव उन जो बि आहिनि सही आहे हीउ ॾिसो न दोस्तो माशाल्लाह अच्छा वरसियुनि जूं बि ख़बरूं वरसी जी ॿी सरमद जी ॿी वरसी उनजी बि ख़बरूं टीं वरसी जी ख़बर ऐं आर्टिकल इहे असांजो दोस्त आहे सीता जो साफ़ी आहे शायदि इम्तियाज़ बुगियो सरमद सिंधी सिंध जी सदाउनि जो आवाज़ु छपियो आहे 27/12 सूमर 27/12/1999 आहे शायदि हा 99 हूंदो जो टीं वरसी आहे न जी न आरीसर साहब जो बयानु छपियल आहे सरमद पंहिंजे फ़न सां नौजवाननि ऐं कॉम्परसन खे मुनज़म कयो हिकु धुंधली यादि सरमद सिंधी कासिम पथर ऐं कंगो सरमद जी टीं वरसी सरमद जी यादगिरियुनि जो समुंड अॼु बि असां वटि मौजूदु आहे वाह साईं वाह अच्छा हाणे जे ताज़ियूं जेके वरसियूं थियूं आहिनि उन्हनि जूं ख़बरूं संभालींदव उन्हनि जो सिर्फ़ु फेसबुक ते फेसबुक ते जी हा हीअ माना केसि ताईं तव्हां संभालियूं तक़रीबन ही मोबाइल वारो दौर शुरू थी वियो पोइ अच्छा सही 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 जी हा पोइ हाणे इहो माना फेसबुक ते जी हा पोइ स्टोरीज़ वग़ैरह जेके अचनि थियूं ख़बरूं हा तव्हांजी डॉक्यूमेंट्री शेयर बि कई तव्हां रखी शेयर कई आहे, हा हा वाह 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 अचो अचो हाणे वेही कचहरी कयूं था दोस्तो ही भाऊ अकरम बलोचारनि जी औताक आहे उन ते संगत आई आहे उन्हनि संगत सां बि कचहरी कयूं था पहिरीं भाऊ अकरम सां हाल वाल करे वठूं भाऊ वियो हिते केतिरो हेॾा केतिरो इश्क आहे तव्हांखे सरमद सां बेइंतिहा इश्क सही अच्छा हा जॾहिं पाण शहीद थी वियो ख़बर तव्हां ताईं पहुती तव्हांजे दिलि ते छा गुज़री बसि पेरनि हेठां ज़मीन निकिरी अच्छा जी हा छा कैफ़ियत हुई उन वक़्तु तव्हांजी बसि पोइ कुझु ई यादि ई कोन हो अलाए मूंखे छा थी वियो अच्छा जी हा पोइ बंदि करे दर सभु कुझु जहिड़ो ख़तमु थी वियो केतिरी देरि अंदरि वेठा हो बसि काशी देरि वेठो पोइ जहिड़ो का ॻाल्हि ई न वणे हा हा हाणे यादि ईंदो आहे तव्हांखे रोअण वग़ैरह अचे थो न जी हा कॾहिं कॾहिं ईंदो अहिड़ी डॉक्यूमेंट्रीज़ या ॾिसंदो आहियां फीचर हा पोइ कॾहिं खां तव्हां सरमद खे ॿुधणु शुरू थियो कॾहिं खां तव्हां हुनजा मदाह थियो ऐं छो थियो आख़िर असीं सरमद जॾहिं आउं पढ़ंदो हुउसि प्राइमरी में मुंहिंजो उस्ताद शहीद साईं हाजी गुलाम मुर्तज़ा बलोच जो किरोना जे करे शहादत माणी उन टाइम ते साईं जी शादी में आया मुर्तज़ा बलोच जेको MP हूंदो पीपुल्स जी पार्टी हा जो जी हा सही साईं जी शादी में आया उन वक़्त खां वठी पोइ यको माना सरमद सां इहो साल कहिड़ो 88 1988 में जी हा सही पोइ तॾहिं खां पहिरियों गानो तव्हांखे कहिड़ो पसंदि आयो गानो पहिरियों इहो मजबूर मेरान जेको एल्बम मूं ख़रीद कयो मजबूर में मजबूर? ओ कातिल बदिलो वठंदासीं ओ कातिल बदिलो वठंदासीं खून जे कतरे कतरे जो जाॻिया आहियूं तूं चोर असीं भाॻिया आहियूं ईअं या वाह वाह साईं अच्छा पोइ उन खां पोइ ओ कातिल खां सवाइ ॿिया कहिड़ा तव्हांखे पसंदि आहिनि हुनजा बसि सरमद जा गाना माना टोटल पसंदि आहिनि इहे तमामु माना चूंड करणु बि ॾुखी थी लॻे अच्छा जी हा घणे खां घणो कहिड़ो पसंदि आहे घणे खां घणो ऐं हिकिड़ो इनकलाब ॿियो मारूअड़ा मारूवाड़ा जहांगीरा ज़ाहिद शेख जो हा ॿियो को इनकलाब साथी हलीम बाग़ी जो हा को इनकलाब साथी जो जी हा सही आहे घणे खां घणो इहो ॿुधायो ऐं उन इश्किया बि ॻाया इश्किया को तव्हांखे पसंदि आहे न हा साईं कहिड़ो इश्किया पत्थर आ जिगर तुंहिंजो हा या डॉक्टर आकाश अंसारी जो जॾहिं कंहिं बादल वलारियूं असायूं भले छुआवां जूं अखियूं उहे यादि अखियूं कंहिंजूं हुयूं तव्हांखे यादि पियूं अचनि बसि सरमद जूं अखियूं यादि सरमद जूं तव्हांखे ख़बर आहे केतिरा हुन गीत ॻाया गीत 35 हुन एल्बम तव्हां ॿुधायो न 35 पंटीह एल्बम एल्बम कंहिंमें 8 कंहिंमें 10 हा तक़रीबन शुरूआती केसटुनि में 8 हूंदा हा ऐं आख़िरी वारनि में 10 हूंदा अच्छा जी हा इन हिसाब सां तक़रीबन 250-300 गीत हूंदा 250 जी हा सही
ऐं महफ़िलुनि में तव्हां केतिरो ॿुधो हुनखे, किथे किथे ॿुधो? महफ़िलूं सरमद जूं 2 ॾिठियूं। अच्छा। हिकिड़ी टंडो आदम में 1991 में सरमद सां शाम मल्हायूं हा ऐं पढ़ंदो 7वीं क्लास में। पोइ मूं कंहिंखे बि कोन ॿुधायो हिते। हा उन टाइम ते ई असांजो टंडो अलियार ज़िलो जेको फुल धाड़ेलनि जो उरूज हो। अच्छा। पाऊं उतां असांजो उस्तादु साईं अलीशेर बेहण हा उन सां गॾु हलियो हुयुसि। पोइ हुते हुन 2 पहरनि जी मानी साईं मूंखे खाराई। ॻोठ मूंखे कंहिंखे ख़बर कोन हुई अकरम केॾां वियो, सभु परेशान थी विया। ऐं राति जो महफ़िल शाह लतीफ़ा स्कूल में सरमद जी, हा त मूं सिर्फ़ु हथु ॾिनो सरमद खे। हा सरमद उन टाइम ते सेहतियाब जश्न सेहतियाब जी वरी ऐं सचल एवार्ड थियो प्रोग्राम वॾो तक़रीबन सुबुह ताईं हलियो। भारा अशमारा हा पोइ सॼी राति महफ़िल थी ऐं पोइ सुबुह जो आउं आयुसि डायरेक्ट स्कूल। पोइ सुबुह जो बाबा वरी स्कूल में आयो। हा साईं खां पुछी छोकिरो असांजो राति कोन आयो, अलाए केॾां आयो। पोइ साईं जो छोकिरो मूं सां गॾु हो। इहा पहिरीं महफ़िल इहा। हूअं मिसाल हिकिड़ो तव्हां ॿुधायो, तव्हां रुॻो हथु मिलायो, जी हा। ॿियूं केतिरियूं मुलाक़ातूं तव्हां थियूं? न मुलाक़ातूं कोन थियूं। सरमद आऊं जॾहिं कॉल कंदुसि त मूंखे चवंदो अचु, हा तूं हुते अचु कराची पाण मिलूं। हा पोइ हितां आऊं वियुसि हिते सोराब ॻोठ में लही मूं कॉल कई हा त हुन घरवारी चयो सरमद वियो महफ़िल में कोन्हे, वरी वापसि आयो। अच्छा, मुलाक़ात ई कोन थी? न कोन थी। पोइ भला तव्हां सां ख़तो किताबत जो कंदो, उहो कीअं सिलसिलो जुड़ियो? इहो ख़त लिखंदा हुआसीं, पोइ वरी जवाबु ॾींदो। जवाबु ॾींदो? जी हा। तव्हां घणा ख़त लिखियसि? ख़त मूं इलाही लिखिया, अंदाज़न 2-3 ख़त माना शुरू में लिखिया ऐं आख़िरी में 95-96 में बि लिखिया। हा ऐं सरमद वरी ईद कार्ड मोकिलींदो। ईद कार्ड मोकिलींदो? जी हा। हर ईद ते मोकिलींदो? हा। पोइ तव्हां दावत कोन ॾींदो अचो हिते कचहरी कयूं, मानी खाई वञो या महफ़िल करे? या मूंखे चई आऊं ईंदुसि कॾहिं, पोइ तव्हां सां मिलंदुसि। हा वरी हेॾां अचणु कोन थियोसि। फ़ोन ते घणा दफ़ा ॻाल्हि ॿोल थी तव्हांजी? फ़ोन ते PC तां कॉल कंदा हुआसीं कॾहिं कॾहिं। हा जी हा। हू त मोबाइल कोन हो, हा PC तां। सही पोइ कॾहिं हिते टंडो आदम में, कॾहिं कराची मां फ़ोन कंदो हुउसि। हा घणी देरि कचहरी कंदो? बसि थोरी देरि ॻाल्हाईंदा हुआसीं। हा अॼुकल्ह जीअं फ़नकार आहिनि, मदाह को फ़ोन करे या ॻाल्हाए त हुन सां अढंगे रवे सां ॻाल्हाईंदा, गुरूर तकबर सां ॻाल्हाईंदा। सरमद तव्हां सां कीअं ॻाल्हाईंदो मदाह जी हैसियत में? ज़ाहिर तव्हां हुनजा दोस्त त कोन, न को वरी ॿियो को तालुको तव्हांजो, रुॻो मदाह तव्हां? तव्हां मोहबत सां ॻाल्हाईंदो। अच्छा। जी हा। हा एतिरे क़दुरु जो चवंदो तव्हां पंहिंजी शाइरी ॾियो मूंखे। हा मुंहिंजी शाइरी आऊं कोन कंदो आहियां। हा जी हा। तव्हां सबबु छा थियो जो तव्हां उनखे पसंदि कयो एतिरो, उन सां तव्हांखे मोहबत थी वई? बसि सबबु मज़लूमनि जा गीत ॻाइण जे करे। मज़लूमनि जा? जी हा। सही आहे। ॿियो समाजी जेके मसइला आहिनि न, हा मिसाल तौरु धन दयाणी कीअं विकाणी, हा या जे मुड़ुसु थी चवां लॼ मरां, हा त अहिड़ा गीत जेके हुआ। ऐं सवेर बि तव्हां हिकिड़ो ॿियो मूंखे ॿुधायो पियो, मुंहिंजे ज़हन ते अचे थो, उहो बि ॾाढो सुठो अथसि ॻायो हुई। उहो बि ईअं समाजी मसइलनि ते आहे, सिंध जे मसइलनि हर ते। वेड़े में वे होल होली हा हुअ कारी, इहो गीतो ऐं काल रुनो पे हिकिड़ो ॿार, हा जीजल हुई हुनजी बीमार, हा त अहिड़ा माना गीत। ऐं कीअं सेज सुम्हां, जीअं आऊं कीअं सही सुम्हां, उस्ताद बुखारी। उस्ताद बुखारी जो। जी हा। ऐं नंढड़े नंढड़े हथ में ॻाढ़ो ॻाढ़ो झंडो आहे। जी हा। ज़ाहिद शेख इहो ज़ाहिद बालक बालक हारीअ जो। ऐं कपिड़ा फाटल तन ते, हा कपिड़ा फाटल तन ते पातल, हाय मुंहिंजा ॾोतीड़े। कूड़नि वाइदनि साण वॾेरो वोट वठण आयो आहे, हा ॿाराड़ीअ जे साधन माण्हुनि अॼु हुनखे मोटायो। वाह वाह। ऐं ॿियो शहर जे दहशत गर्दनि मारिया, मारूअड़ा शहज़ोर। मारूअड़ा शहज़ोर। दोस्तो ॾिसो था, जेको माण्हू सिट ॿुधाईंदो उनजी अॻिली लाइन मूंखे ॿुधाए थो केतिरा हुनखे यादि आहिनि माशा। तव्हांखे केतिरा यादि हूंदा?
बसि ज़हन ते अचनि था पोइ यादि थियो वञनि। हा जी हा। ॿियो ॾाढो सारींदे हा ज़ख़्मी चांडियो। ज़ख़्मी चांदे जा हा इन गीत जी कहाणी आहे त हा सरमद जॾहिं ज़ख़्मी चांडे वटि वियो न हा त ज़ख़्मी चांडियो लिखियो त असीं वेठा हुआसीं टेबल विच ते रखियल हुई त डायरी मुंहिंजी चेक कई हे ॾाढो सारींदे इहा शाइरी सरमद उतारे पने ते त मूं चयोमांसि त इहा शाइरी न ॻाइजांइ मूंखे ख़ौफ़ थो थिए अच्छा मूं पंहिंजे लाइ लिखी आहे हा चिना ॻाईंदुसि ऐं 2000 कहिड़ो इहो आख़िरी एल्बम खां 2 एल्बम पहिरीं हा जंहिंमें इहा शाइरी ॻाई। हा पोइ पोइ बसि पोइ हुन खां पोइ वीचारो शहीद थी वियो सही ज़ख़्मी चांडियो बि वरी शहीद थी वियो। ज़ख़्मी चांडियो बि शहीद थी जी वियो हा। माना इन गीत जो बि ॾिसो केॾो अजीब मामिलो आहे त इहो गीत जंहिं लिखियो ज़ख़्मी चांडे उनजी बि जल्दी शहादत थी वई ऐं सरमद सिंधी ॻायो त वरी 2 एल्बम्स खां पोइ उहो बि असांखां विछड़ी वियो शहीद थी वियो रोड हादसे में। ओ कातिल ॿुधंदा आहियो तव्हांजो उन खां पोइ तव्हां हुनजा मदाह थियो जी हा। उहो तव्हां जॾहिं ॿुधंदा आहियो हिन वक़्तु छा यादि ईंदो आहे तव्हांखे ज़हन ते छा तरंदो आहे? बसि इहे जेई वाक़िया रोज़ थींदा आहिनि न हा उन्हनि जो पस मंज़र अॻियां अखियुनि अॻियां ईंदो आहे। माशाल्लाह सुठो ज़मींदार बि आहे ऐं ट्रैक्टर पाण हलाए थो महिनत करे थो सुठी ॻाल्हि आहे अलाह साईं करे आबाद हुजे ख़ुशि हुजे। हीउ सरमद सां इश्क नथो करे हीउ सिंध सां इश्क थो करे। सरमद सां इश्क करणु जंहिंजो मतिलबु आहे सिंध सां इश्क करणु छाकाणि त सरमद सरापा सिंध हो उनजा गीत उनजो आवाज़ु सिंध हुई। जेको बि सरमद खे ॿुधे थो दिलि सां ॿुधे थो उहो सिंध सां इश्क ज़रूरु कंदो। ईअं ई जीअं बशीर ख़ान सां केरु मोहबत करे थो उन जो मतिलबु आहे सिंध सां मोहबत करे थो। सो अलाह साईं करे ख़ुशि हुजे आबाद हुजे। संगत बि वेठी आहे कामरेड हाशिम वेठो आहे रिंद साहिबु वेठो आहे भाऊ उमर साहिबु वेठो आहे असांजो प्यारो सईद जगाल साहिबु वेठो आहे गुलाम हैदर वॾो गुलाम हैदर इहो तव्हांजो भाउ जी साहब सोट आहे साईं जो सोट आहे गुलाम हैदर बलोच साहिबु ॿिया दोस्त वेठा आहिनि भाऊ फराद वेठो आहे हुन ॿारड़ा वेठा आहिनि हींअर शायदि मदरसे वेंदा। सो ॾाढो सुठो हिकिड़ो पुरमन पुरसुकून ॻोठु आहे कामरेड हाशिम बलोच साहिबु असांजो छा चइजे त असांजी कम्यूनिटी जो हिकिड़ो अहम मेंबर आहे ऐं अॼु मुलाक़ात थी आहे पहिरीं साईं सां। साईं छा हाल वाला ख़ुशि आहियो? दुआ अल्लाह जा बंदे ख़ुशि आहियो ख़ैर त ठीकु आहे महिरबानी सुठो त मुलाक़ात थी पंहिंजी फेसबुक ते त ईअं। फेसबुक ते माण्हू ऐड आहियूं। कैमरेड ॿुधायो ॾियो हाल वाल कीअं हिन जो इश्क शुरू थियो? हीउ पाण थोरो शर्माए थो तव्हां मूंखे ॿुधायो। इश्क जो अंदाज़ कोन हूंदो आहे हा त इश्क कीअं थींदा आहिनि। हा इश्क हिकिड़ी कुदरती फितरत आहे। हा पोइ कंहिं माण्हू सां थिए को माल को जानवर माण्हू खे वणे थो उन सां थिए कंहिं भाउ यार दोस्त सां थिए हा। कंहिं शाइर सां थिए कंहिं गुलूकार सां थिए। हा। सरमंद उहा शख़्सियत हो उहो पाण ॾे माण्हुनि खे छिकींदो माण्हुनि खे त जंहिं बि सरमंद खे हिकिड़ो दफ़ो ॿुधो पोइ दोबारा हुनखे ॿिए कंहिं गुलूकार जी उहा आवाज़ु कोन वणंदो। असल अकरम जो बि माना शुरूआति हितां थी जॾहिं त हुन हिकिड़ी शइ ॿुधी ज़ाहिर हिकिड़ो ज़हन हूंदो आहे क़ौमी कारकुननि जो हिकिड़ो ज़हन हूंदो आहे त असीं पंहिंजे माण्हुनि लाइ छा करियूं था छा नथा। सरमंद बि हिकिड़ो किरदारु हो क़ौम जो हाई लेवल जो किरदारु हो सम्झे न। असां चवंदा त क़ौमी तहरीक खे जेको हुनजो वधाइण में वॾो हथु हो। अकरम बि उन माना असीं जेके हिते मां वेठा आहियूं उहे सभु असांजो ज़हनियत जेको क़ौम दोस्त आहे टोटल कॉम्परस ज़हनियत आहे सॼी सम्झे न। त होॾां असांजा माण्हू वेठा आहिनि कराची में तक़रीबन उन्हनि जे महफ़िलनि में बि सरमंद ई ईंदो हो बाक़ी ॿिया गुलूकार। सरमंद जीअं शहीद थी वियो हुन खां पोइ को महफ़िल ई हुननि कोन कई पोइ। अच्छा हा शादियुनि में तक़रीबन हुते सरमंद ईंदो ॿियो केरु कोन ईंदो। अकरम जी बि शुरूआति ईअं थी त पढ़ंदो हो पहिरीं हुते गडाब में हाजी मरूम मुर्तज़ा शहीद मुर्तज़ा जो उस्ताद हो हू बि सरमंद जो ई आशिक़ हो सम्झनि। अच्छा मुर्तज़ा बलोच मुर्तज़ा बलोच MP ऐं उन जी शादी में महफ़िल थी त अकरम बि हो हुते सम्झे न। अकरम जो इश्क जो शुरूआति उतां सरमंद खां शुरू थी अॼु ॾींहुं ताईं हले पई। ऐं शुरू में हिकिड़ो एल्बम आयो हुयो हारिन ते जेको लिखियो त बाबल तुंहिंजा
अहिड़ो प्यार मुंहिंजा प्यार मज़ा तो लोली ॾे सम्झे न तो असांजो ट्रैक्टर वेंदो खणी कमंद रस्ते में उन्हनि खे कंहिं रोकियो चई ही कैसेट न वॼाईंदो करे अच्छा ओके वॾेरो आहे। या वॾेरो ई हो न वॾेरे खे तकलीफ़ थी सही बग़ावत थी वेंदी सम्झे न। दोस्तो सरमत सिंधी जे मदाह अकरम बलोच जी ओताक ते मौजूदु आहियूं। संगत जी तव्हां कचहरी ॿुधी, भाऊ अकरम बलोच जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हाणे साईं असां सां मौजूदु आहे रिटायर्ड उस्ताद आहे अब्दुल मजीद रिंद साहिबु, साणसि कचहरी कयूं था। साईं ॾियो हाल अकरम बलोच मदाह आहे सरमत सिंधी जो, कॾहिं खां तव्हां हुनखे सुञाणो था अकरम बलोच खे, कॾहिं खां तव्हांजी दोस्ती आहे? साईं इरफान साईं छा आहे जो FM 91 टंडे आदम में शुरूआत कई। सो आऊं बि FM 91 ॿुधंदो हुउसि छतनि ते चढ़ी। सो हिन अकरम भाऊ अकरम या ख़तो खिताबत जेके थींदा FM 91 लाइ अक्सर जेको आहे सो सरमत लाइ थींदा हुआ। सो हलंदे हले केॾी महिल शुरूआती दौर में माइट त असां अज़ीज़ आहियूं, बहरहाल मूं हिन खे न FM 91 जे दौर खां सुञाणे में आयो अकरम त हीउ केतिरे हद ताईं चाहे थो पंहिंजे सरमत साईं खे ऐं केतिरो हुन सां इश्क़ आहे। हर यानी डेली हर राति हिन जा 4-5 ख़त पाण बि लिखंदो सरमत लाइ, पंहिंजे भाइरनि खे बि चवंदो त सरमत लाइ लिखो। अच्छा फरमाश गीतनि जा कंदो आहे। हीउ जेतिरो सादो आहे साईं ओतिरो अंदरि गहरो आहे, गहरो बि आहे न माना लिखे बि थो जी, अदीब बि आहे, लिखे बि थो। ऐं केॾी महिल राति जे 3 बजे बि ट्रैक्टर में ॿी कैसेट तव्हांखे न मिलंदी। मुमताज़ लाशारी जी का कैसेट तो ट्रैक्टर में हुजे त मूंखे ॾेई छॾे। चई साईं सरमत खां सवाइ ॿी कैसेट ऐं ॿुधाई कोन न ई रखां थो। भाउ भला इहो अक्सर जेके ट्रैक्टर ड्राइवर हूंदा आहिनि, अलाह साईं हुननि खे ख़ुशि रखे, सलामत रखे, उहो जलाल चांडे खां सभु का कैसेट ॿुधंदा ई कोन्हनि घणा। हाणे त ॿिया अची विया आहिनि। पोइ तव्हांखे जलाल चांडे नथो वणे? जलाल गीत त वणनि था पर ऐं असर मूंखे नथा कनि। सरमत दिलि सां ॻाईंदो हो सिंध खे, ऐं हीउ भाऊ सरमत सां अॼु बि दिलि सां मोहबत करे थो। त हिन जी सादगी, हिन जी सरमत ऐं सिंध सां सचाई जे करे अॼु असां हिते आया हुआसीं। तव्हांखे वीडियो अलाए कीअं लॻी, पंहिंजो चैनल अथव सब्सक्राइब ज़रूरु कजो, वॾी महिरबानी सदाईं गॾु। भाऊ अकरम अलाह साईं ख़ुशि रखेव, आबाद हुजो, ख़ुशि हुजो। ऐं सरमत खे झर जंग ईअं वॼाईंदा हलो पंहिंजे ट्रैक्टर में।